मस्त चई छॾियो। तव्हांखे ही पिक्चर कीअं लॻी? सुठी लॻी? हिन पिक्चर छा चवण था चाहियो तव्हां? चऊं था कि हिन मायुनि खे धीअरुनि खे न किराइणु घुरिजे। बेटा ये पिक्चर कैसी लगी आपको? अच्छी है, बहुत अच्छी है, बहुत अच्छी लगी, बहुत अच्छी है, मस्त है, मस्त सुपर हिट, सुपर हिट, सुपर हिट। तव्हांखे ही पिक्चर कीअं लगी आहे? हिन पिक्चर जे मामले में छा था चवण चाहियो था? हिननि खे चयो पहिरियों सिंधीअ में ॻाल्हाइजे। तव्हां सिंधीअ में ॿुधायो, सिंधीअ में। पिक्चर में तव्हांखे छा शिक्षा मिली? भई न्याणियुनि खे बेटियों को न्याणी हुअणु खपनि। न्याणी हुअणु खपनि घर में। हेॾा न्याणी न आहे पहिरियों के छा मिले? डॉक्टर आयो, डॉक्टर आयो, मस्त है पिक्चर, ॾाढी मस्त लगी। अहिड़ी पिक्चर वापसि अचनि खपनि। हर संडे लगे ने पिक्चर असां हर संडे हर संडे तारी बजट के ॾींदो। तव्हांखे दादा पिक्चर कीअं लॻी? कौन बढ़िया लगी? भाभी जी हिन खे इंटरव्यू। हा, तव्हांखे ही पिक्चर कीअं लॻी? ये असांजा पिक्चर मूंखे ॾाढी सुठी लॻी। मूंखे मुंहिंजी स्टोरी लॻी। मुंहिंजी ॿ छोकिरियूं आहिनि। मूंखे डॉक्टर ठहण वारी आहे। हेॾा हिन में मिला है सिंधी ॾाढा सुठा सोशल वर्कर पिक्चर आहिनि। जेसी आशी में ये डायरेक्टर अथव। त हिन पिक्चर तव्हां छा था चवणु चाहियो? छा शिक्षा मिली तव्हांखे? शिक्षा ॾाढी सुठी आहे। वास्तव में धीअरुनि खे पढ़ाइणु खपे। धीअर ई असांजा कमु ईंदियूं। असांजी धीअरूं असांजी शान आहिनि। धन्यवाद।